मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। मुसलमाननि जे ज़हन जे अंदरि इहा ॻाल्हि हलंदी अचे थी त जेको आहे पैसो खाधोसीं कंहिं क़िस्म जो कहिड़ो टेंशन आहे, जॻह खे जेको आहे कब्ज़ो कयोसीं कंहिं क़िस्म जो कहिड़ो टेंशन आहे, ॿनी खे कब्ज़ो कयोसीं कंहिं क़िस्म जो कहिड़ो टेंशन आहे, कंहिंजो माल लुट कयोसीं कहिड़ो टेंशन आहे। सभई इंसान हलंदा, केतिरे ज़माने खां माण्हू जेको आहे मरंदा विया, टेंशन कहिड़े क़िस्म जो आहे। हालांकि हे वॾे में वॾो ख़तरनाक अमल आहे। दुनिया जी अगरि कंहिं बि बंदे कब्ज़े ते जॻह हासिलु कई, ज़मीन हासिलु कई, पैसो हासिलु कयो, छा थींदो? इहो पैसो तव्हां सां 10 ॾींहं गॾु हलंदो, इहो पैसो तव्हां सां महीनो गॾु हलंदो, इहो पैसो तव्हां सां साल गॾु हले, इहो पैसो तव्हां सां 10 साल गॾु हले। पोइ छा थींदो? इन पैसे खे ईंदो ज़वाल, इन पैसे खे ईंदो नुक़सानु, इन पैसे खे ईंदो डैमेज। उहो पैसो त खाई हड़प करे वियो दुनिया जे अंदरि। हाणे छा थींदो? हाणे इन पैसे जो क़यामत जे ॾींहुं तव्हांखे हिसाबु ॾियणो आहे, इन पैसे जो क़यामत जे ॾींहुं तव्हांखे जवाबु ॾियणो आहे। हाणे उते त इंतिहाई मुश्किल आहे। हिते मुस्लमान इहा ॻाल्हि सम्झंदो न आहे त इन जो बदिलो मूंखे क़यामत ॾींहुं छा अदा करिणो आहे। हालांकि दुनिया जे अंदरि जेके बि पैसा अगरि हेरा फेरी सां ईंदा आहिनि ऐं क़यामत जे ॾींहुं तव्हांजी पूरी नेकी उनजे तरफ़ वञे, तव्हांजी पूरी नमाज़ जेकी आहे उनजे तरफ़ वञे, हज पूरो उनजे तरफ़ वञे ऐं ज़कात पूरी उनजे तरफ़ वञे, त छा थींदो? छा थींदो? तव्हांजी पूरी ज़िंदगी खे डैमेज पहुची वेंदो। छा पैसो सभु कुझु थोरी हूंदो आहे भला? असांखे सिर्फ़ु नज़र जेको आहे पैसो, जाइदाद ऐं मिल्कियत ऐं गाॾियूं, दुनिया लिबासो अचे। हालांकि इन जे करे तव्हांजी जेकॾहिं आख़िरत तबाह थी वञे त हे फ़ैसिलो ॾाढो ॾुखियो आहे, हे इंतिहाई ॾुखियो आहे। त इन जे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, दुनिया जो हिर्स इंतिहाई जेको आहे ख़तरनाक अमल आहे। अगरि कंहिं बंदे खे अलाह ताला हिकिड़ो जंगल जेको आहे पूरो सोन जो ॾे, पूरो जंगल अलाह ताला हिकिड़े बंदे खे सोन जो अता करे। हालांकि जंगल छॾे खां फरमायूं इन जे करे त जंगल को नॉर्मल न हूंदो आहे, जंगल को नॉर्मल हिकिड़ो न हूंदो आहे त बसि हिकिड़े जेको आहे 1000 फुट जी एराज़ी आहे। जंगल तमामु वॾो वसी थींदो आहे। फरमायूं अगरि कंहिं बंदे खे, इंसान खे अलाह ताला हिकिड़ो जेको आहे जंगल सोन जो ॾे त उहो छा कंदो? उहो ॿिए जी दौड़ में लॻी पवंदो त अहिड़ा 2 जंगल थियनि। इंसान खे वॾे में वॾी जेको नुक़सानु पहुचाए थी आख़िरत खे, उहो इंसान जो हिर्स आहे। हे सभु कुझु बंदा जेके लुटमार कनि था, पैसा कब्ज़ो, जाइदाद कब्ज़ो, ज़मीन कब्ज़ो, छा मसइलो आहे? मसइलो छा आहे इहो? इहो मसइलो हिर्स जो आहे, इहो मसइलो हिर्स जो आहे। ऐं अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह ताला इहा बि शइ क़यामत जे ॾींहुं इंसान जे मथां माफ़ु न कंदो, जो बंदे अगरि कंहिंखे दुनिया जे अंदरि हिकिड़ी थप्पड़ लॻाई आहे। हालांकि हिन खे असां मामूली सम्झूं था, अगरि कंहिंखे थप्पड़ लॻायो हे मामूली शइ आहे असां वटि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहा शइ बि अलाह ताला क़यामत जे ॾींहुं बख़्श न कंदो। परावा पैसा, पराई जाइदाद, पराओ माल, हे सभु कुझु अञा परे जी ॻाल्हि आहे, हे परे जी ॻाल्हि आहे। त मुस्लमान जो हिकिड़ो जेको आहे ज़हन हूंदो आहे, मुस्लमान जी हिकिड़ो सम्झ हूंदी आहे, मुस्लमान खे हिकिड़ी अलाह ताला शरीयत ॾिनी आहे ऐं असांजो अॼु इहो ज़हन उन शरीयत जी तरफ़ न आहे। ऐं जेकॾहिं हुजे हा त हे जेको माशरो मूंखे नज़र अचे थो न, इहो माशरो मुस्लमान जो ईअं न हुजे हा, इहो बिल्कुलु बि ईअं न हुजे हा। गैरनि सां कहिड़ी शिकायत कजे, ईसाइनि सां कहिड़ी शिकायत कजे, हिंदुनि सां जेकी आहे कहिड़ी शिकायत कजे, यहूदियुनि सां कहिड़ी शिकायत कजे, छाजे करे? उहे असांजे मज़हब वारा न आहिनि। अलाह ताला हिकिड़ी असांखे शरीयत ॾिनी आहे, अलाह ताला हिकिड़ो असांखे मज़हब ॾिनो आहे ऐं अलाह ताला कुझु शयूं असांजे लाइ हलाल कयूं, बाक़ी कुझु अलाह ताला हराम करे छॾियो। हिन शयुनि जे मुताबिक़ अलाह ताला फरमायो पंहिंजी ज़िंदगी बसर कयो। छाजे करे? इन जे करे त इंसान जी तख़लीक़ अलाह ताला फरमायो मां अलाह कई आहे, मां तख़लीक़ कई आहे न, त हाणे तव्हांजे जिस्म जे मथां मां अलाह ताला जो हुकुम हलंदो।
कंहिं जिस्म जे मथां मां अल्लाह जो हुकुम हलंदो, छाजे करे? अगरि मां को दुकानु वठंदो त मां छा चवंदो आहियां त उन दुकान जे अंदरि मुंहिंजे मुताबिक़ कानून हले, जेकी मुंहिंजी ज़हन जे अंदरि ॻाल्हि अचे थी उन मुताबिक़ मां जेको पंहिंजो कारोबार कयां। इहो हुकुम मां पंहिंजी दुकान जे अंदरि छाजे ॻाल्हाईंदो आहियां? उन दुकान जे अंदरि मुंहिंजी मिल्कियत लॻल हूंदी आहे, उन दुकान जे अंदरि मुंहिंजी जान लॻल हूंदी आहे, उन दुकान खे बणाइण वारो मां आहियां। इन जे करे मां चवंदो आहियां उन दुकान जे अंदरि जेके बि रूल हलनि उहो सभु कुझु मुंहिंजा हलनि। यादि रहे तव्हां तमामु इंसान जी तख़लीक़ अल्लाह रब्बुल इज़्ज़त कई आहे। इन जे करे अल्लाह ताला असांजी तख़लीक़ कई, पोइ असांजे जिस्म जे मथां जेके अहकाम हलंदा उहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा हलंदा। ऐं इन खां अलावा इस्लाम खां अलावा, इस्लाम मज़हब खां अलावा फ़लाहियत कंहिं बि मज़हब जे अंदरि असां नथा ॾिसी सघूं। हे अल्लाह ताला जो वॾो अहसान आहे, हे अल्लाह ताला जो वॾो अहसान आहे जो अल्लाह ताला असांखे माउ जी गोद में इस्लाम अदा कयो। ऐं जेकॾहिं अगरि अल्लाह ताला इस्लाम असांखे माउ जी गोद में न ॾियनि, पोइ जेतिरो असांजे लाइ मुश्किल हो न, शायदि कंहिंजे लाइ बि मुश्किल न हुयो।